घर करे प्यार काले सखर जोड़ी सी कोई खाना नहीं आया हमारे पास, कुछ ही नहीं आया। प्रेम करो हमारे हाथ पे, हम बहुत परेशान हैं। सिंध में थियल बरसातुनि जित समूरी सिंध के मुतासिर कयो आहे, उते ई सिंध जे 3 नंबर वॾे शहर सखर में पिण तबाही मचाए छॾी आहे। असांजा घर करे प्यार काले सखर जोड़ी सी कोई खाना नहीं आया हमारे पास, कुछ ही नहीं आया। प्रेम करो हमारे हाथ पे, हम बहुत परेशान हैं। सखर में केतिरा ई कच्चा घर किरी चुका आहिनि, जंहिं सबबि हिकु औरत पिण फौत थी वई आहे। पुराणे सखर वारे इलाइक़े में 5 खां 8 फुट पाणी बीहण करे केतिरा ई माण्हू लॾ पलाण करे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॾांहुं हलिया विया आहिनि। असांजा घर करे प्यार काले सखर जोड़ी सी कोई खाना नहीं आया हमारे पास, कुछ ही नहीं आया। प्रेम करो हमारे हाथ पे, हम बहुत परेशान हैं। सखर जे शालीमार वारे इलाइक़े में 3 खां 4 फुट पाणी बीठल आहे। सखर शहर में पहिरियों भेरो बेड़ियूं हली रहियूं आहिनि ऐं इंतज़ामिया बेफ़िक्र आहे ऐं चूंडियल सियासी नुमाइंदा पिण लापता आहिनि। त ठहियो पर सखर जो ॿारनि ऐं औरतुनि वारो जेल बि मुकमल तौर ॿुॾी वियो आहे। असांजा घर करे प्यार काले सखर जोड़ी सी कोई खाना नहीं आया हमारे पास, कुछ ही नहीं आया। प्रेम करो हमारे हाथ पे, हम बहुत परेशान हैं। न का सहूलियत आहे कंहिं शइ जी, न पाणी कजनि था न छा, ईअं ई पाणी बीठो आहे। घणा ऑफिस ॾिसी आया को मूं बसि पते करे वियो आहे, कोई अचे नथो, पाणी कढनि कोन था, न मशीन हलाईंदा न छा। जागो असांजे घर में पाणी बीठो आहे, एॾो पाणी बीठो आहे, पाणी निकिरे कोन थो। काथे ॿाहिरि काथे जॻह किराएदार कोन ॾिसे थो पंहिंजो ॿाहिरि कमु करणु, सामान वाले थधि थी वियो आहे, एॾो पाणी थी वियो आहे घरनि में। पोइ हुननि खे चयो आहे ॾिसूं था हाणे मशीना घुरायूं था, अञा ताईं न, अञा इहो ई कमु आहे, जो लॻो ई न आहे अञा ताईं, का शइ थी न आहे, न को मसलो हल थियो आहे। उहे घर में पाणी बीठो आहे, जिथे किथे अञा बखर चऊं पूरो पुराण सखर इलाही ख़राबु थी वियो आहे। इलाही माण्हू इलाही परेशान आहिनि, ड्यूटी वारा कारोबार इलाही माण्हू परेशान, मज़दूर माण्हू काॾे वञे ॿाहिरि निकिरी सघे ॿाहिरि। ये हिते बारिश थी आहे तक़रीबन घटि में घटि ॿियो ॾींहुं आहे, एतिरी बारिश थी आहे जे घर बि किरी पिया आहिनि असांजा, इलाही माण्हू लॾे बि विया। असांजो सामान सॼो बर्बाद थी वियो, असांजा घर किरी प्यार काॾे वियो आहे सखर जोड़ी सी, काॾे वई आहे सखर थी ॾिठा विया। ख़ुदा ख़ुदा मां सॼी इंतज़ामिया के अपील तो क्या था साढ़े रब कर। भाई आज चौथा दिन है, पानी भरे हुए, कोई इंतजाम नहीं आ रहा, किसी ने देखा नहीं है आके उधर, कोई किसी ने नहीं देखा, पूछा नहीं है कि भाई तुमने ये कैसे पानी घुस रहा, कैसे नहीं, के हम लोग वो करे। आए थे ये कह के गए हैं कि हम तुम लोगों को तुम्हारे घर में जहाँ खाना नहीं बना हम खाना दे के जाएंगे, नाम लिख के लेके गए, कोई खाना नहीं आया हमारे पास, कुछ ही नहीं आया। किसी ने भूखे बैठे इंतजार के रात हो गई हमें बैठे बैठे। प्रेम करो हमारे हाल पे, हम बहुत परेशान हैं। लकड़ी के पास से हम आए हुए हैं, सारा हम डूब गए, बेहाल बैठे हैं, बेमददगार बैठे हैं, कोई हमें पूछ नहीं रहा। असांजा घर किरी प्यार काॾे वियो आहे सखर जोड़ी सी कोई खाना नहीं आया हमारे पास, कुछ ही नहीं आया। प्रेम करो हमारे हाथ पे, हम बहुत परेशान हैं। इंतज़ामी बेध्यानीअ सबबि सखर शहर जा आम कारोबारी मर्कज़ मेहराण मर्कज़, शहीदगंज, नमक बाज़ार, पान मंडी ऐं सखर जा मुख़्तलिफ़ कारोबारी मर्कज़ मुकमल तौर तबाह थी विया। सखर जे घंटा घर वटि 4 खां 5 फुट पाणी बीठल आहे, पर इंतज़ामिया लापता आहे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त उन इंतज़ामिया खां पुछा कई वञे त मौसमियात खाते जे इतला बावजूद हुननि सखर शहर जे लाइ इंतज़ाम छो न कया
ऐं सखर शहर जे ॿुॾण जी ज़िम्मेवार इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कैमरामैन शब्बीर जोगीअ सां गॾु नज़ाकत जतोई, सिंध TV न्यूज़ सखर। असांजा घर किरी पिया आहिनि, काॾे वियो आहे सखर जो ॾिसी। कोई खाना नहीं आया हमारे पास, कुछ ही नहीं आया। प्रेम करो हमारे हाल पे, हम बहुत परेशान